अवामी टाइम न्यूज़ में खबर शामिल कंदा हलूं। टंडो आदम कुछ हफ़्ता अॻु टंडो आदम लॻ तारा बाग स्टॉप ते क़त्ल थी वियल नौजवान अकबर काशकेली जे वारसर गुलाम कादर काशकेली, मौला बख्श काशकेली, पासबान ज़िले सांगण जे सदर सुल्तान काशकेली जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई। रैली स्टेशन चौक खां निकिती, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां सीधी मीडिया के लवादो पाती, जिते रैलीअ जी अॻवानी कंदड़नि चयो त शहीद अकबर काशकेली जे कातिलनि गुल हसन मकरानी ऐं ॿियनि खे टंडो आदम जी बी सेक्शन पुलिस अञा गिरफ़्तार न कयो आहे। उन्हनि चयो त कातिल ऐं संदन हिमायती असांखे केस तां हथ खणण लाइ धमकियूं पिया ॾियनि। तालका अस्पताल टंडो आदम जी इंतज़ामिया पारां कातिल धुर खां वॾी रिश्वत एवज़ पंहिंजे माण्हूअ खे ज़ख़्मी ॼाणाए कूड़ो सर्टिफिकेट वठण जी कोशिशि कई पई वञे, जीअं असांजे ख़िलाफ़ कूड़ी FIR दाख़िल कराए सघनि। उन्हनि चयो त अस्पताल इंतज़ामिया कूड़ो सर्टिफिकेट जारी कयो त असां हाई कोर्ट वेंदासूं। उन्हनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त शहीद अकबर काशकेली जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। सहूलतकार बणियल पुलिस ऐं तालका अस्पताल टंडो आदम जे डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो अवामी टाइम न्यूज़।